बलोचिस्तान के किला अब्दुल्ला में दहशतगर्दन की सिक्योरिटी चेक पोस्ट से हमले की कोशिश नाकाम। दहशतगर्दन बारूद से भरियल गाड़ी चेक पोस्ट के हिफाजती भित से टकराए छी। सिक्योरिटी फोर्स की कार्रवाई में 5 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी फोर्स जा 2 बहादुर जवान भी शहीद। ISPR मूजिब शहीदन में नायक ताहिर खान और लाइन्स नायक ताहिर इकबाल शामिल। अगर वफाकी हुकूमत ने ये जो फैसला करना चाह रहे हैं या शायद कर चुके हैं, हम तो मुखालफत करते आ रहे हैं, करेंगे। मजीद 6 कनाल्स निकालने हैं रिवर इंडस से, लेकिन आपके लिए तो जिंदगी मौत का मसला है। खाने के बगैर थोड़ी देर गुजारा हो सकता है, पानी के बगैर नहीं। मैं इस्लामाबाद चलता हूँ तो डिठाई से कहते हैं वहाँ के ब्यूरोक्रेट्स, वजीर आजम तक कि अल्हम्दुलिल्लाह हमने पाकिस्तान से लोड शेडिंग खत्म की। मैं वापस सिंधा जाता हूँ, आप मुझे बताएं कौन सा ऐसा शहर है, कौन सा ऐसा इलाका है हमारे यहाँ जहाँ लोड शेडिंग नहीं है। किस किस्म का हुकूमत है जो आइन को नहीं मानते हैं। यही शिकायत तो हम इमरान खान के साथ करते थे। वफाक के सिंधु दरिया में केनाल कढ़ण न ॾिनासी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो नून लीग के वाज़े पैगाम। वफाकी हुकूमत तनकीद कंदे चई गैस सिंध जो आइनी हक़ है जेको सूबे के ॾिनो वञे। ही कहिड़ी हुकूमत है जेका आइन के नथी मञे। गॾियल मफ़ादन वारी काउंसिल जो इजलास छो नथो सॾायो वञे। वज़ीर आज़म नक जी पकाई सां चवे थो तो लोड शेडिंग ख़त्म करे छॾी आहे। सुबह सिंध के बिजनेस कम्युनिटी है, इस तरीके के इंटरैक्शंस हमारे कम हैं। हम इन इंटरैक्शंस को बढ़ाएंगे। आप हमारे सामने आमने सामना हो जाए। कोई आपका चीफ मिनिस्टर साहब से शिकायत है, कोई आपका किसी और वजीर से शिकायत है, कोई ब्यूरोक्रेसी से शिकायत है तो मुझसे कर ले। कहीं और जाना और चुगली करना की कोई जरूरत नहीं है। वडे वजीर या कंहिं ॿिए खां शिकायत आहे त सिधो मूंखे चओ, कंहिं ॿिए वटि चुगली न हणो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में वापारनि खे ख़िताब। चवे थो सूबे जी ज़िम्मेवारी पीपल्स पार्टी ते आहे। असां खीर जा धोतर न आहियूं पर एतिरा ख़राब बि न आहियूं। अव्हां जे मसइलनि खां आगाह आहियूं, उन्हनि खे हल करण जी ज़िम्मेवारी क़बूल कयूं था। PTI जे न अचण ते ॻाल्हियुनि वारी कमेटी जो इजलास मुलतवी। स्पीकर जो ॻाल्हियुनि वारी कमेटी बरक़रार रखण जो ऐलान। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त इजलास में आया आहियूं त कुझु खणी आया हूंदासीं। PTI जे मुतालबनि जो जवाब तैयार कयो आहे। ॻाल्हियूं अॻिते वधाइण लाइ हाकारी कोशिशूं करे रहिया आहियूं। उमीद कयूं था त PTI वारा ईंदा। कौमी असेंबली खां पोइ सेनेट मां भी तकरारी पीका एक्ट तरमीमी बिल मंजूर। मुखालिफ धुर जे मेंबरन जो एहतजाज। सहाफ़ी भी एहतजाज तौर प्रेस गैलरी में वॉकआउट करे विया। ऐवान में पीका एक्ट नामंजूर जा नारा। अपोजिशन मेंबरन एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। अपोजिशन लीडर शिबली फराज चयो त पीका कानून मुशावरत खां सवाइ मंजूर कराए वियो। साफ़ इन सां कंहिं भी क़िस्म जी मुशावरत न कई वई। सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच जस्टिस मंसूर अली शाह जा 13 और 16 जनवरी वारा आर्डर वापस वठी छॾिया। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 7 रुकनी बेंच कस्टम ड्यूटी केस की ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहं जी तौहीन अदालत वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कई वेंदी। जस्टिस मंसूर अली शाह जे 13 और 16 जनवरी के फ़ैसिलनि ते नज़रसानी अपील जो फ़ैसिलो थियो आहे। अटार्नी जनरल मंसूर अवां जस्टिस मंसूर अली शाह कस्टम ड्यूटी केस पंहिंजी बेंच में लगाइण जो हुकुम ॾिनो आहे। छा इन फैसले की मौजूदगी में अॻिते वधी सघिजे थो? जस्टिस मोहम्मद अली मज़हर अदलिया की आज़ादी की गणती रुगो कुछ माण्हुनि खे न पर सभिनी खे आहे। जेको कम कजे वो तो ढंग सां कजे। जस्टिस जमाल मुंदोखिल।
जस्टिस शाही शामिल कस्टम रेगुलेटर ड्यूटी केस ॿुधणीअ खां माज़रत करे छॾी। संदसि चवण आहे त खेनि अदालती ऐं इंतिज़ामी हुकुमनि जे विच में वाज़े फ़र्क़ु बरक़रार रखणु घुरिजे। अदालती हुकुमनि जे तक़दुस खे महफ़ूज़ ऐं बरक़रार रखणु खपे। इहो यक़ीनी बणाइणु घुरिजे त संदनि हुकुमनि ते अमल थिए। वज़ीर आज़म सिहत जे शोबे खे जदीद बुनियादनि ते तरक़ी ॾियण जी हिदायत करे छॾी। सिहत जे क़ौमी वज़ारत जे मामलनि बाबति इजलास सिहत जी सहूलियतनि जे हवाले सां इस्लामाबाद जे समूरे मुल्क लाइ मॉडल बणाइण जी हिदायत। शहबाज शरीफ़ चयो त जिना मेडिकल कॉम्प्लेक्स इस्लामाबाद जे कम जी रफ़्तार तेज़ कई वञे। मशीनरी ऐं औज़ारनि जी ख़रीदारी लाइ प्री क्वालिफिकेशन जो अमल शुरू कयो वञे। मेहड़ में मक्सी ऐं खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़त्ल। सेक्शन थाणे जी हद में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि बरकत खोसो मारिजी वियो, मढ़ इस्पताल मुंतक़िल।